औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा सोना, अॼु मूंखे हिकिड़े महबूब मदनी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतिहाई प्यारे इश्क वारे मुहब्बत वारे सहाबी सगोरे जी ॻाल्हि ॿुधायां थो, जेको महबूबन करीमन खां हिकु पलक पे परे थी न सघंदो। मुंहिंजा साईं उहो आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु। मुंहिंजा साईं उन बारे में तव्हांखे अॼु हक़ीक़त हिकिड़ी सुहिणी ॿुधायां थो, जेका तव्हां ॿुधी ॾाढा ख़ुशि थींदा इंशा अल्लाह ताला। महबूब जा आशिक़ जेके बि हूंदा इहे ॻाल्हियूं ॿुधी ख़ुशि थींदा। मुंहिंजा साईं हिकिड़े ॾींहुं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुज़ूर मुबारक में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾे ॾुखारे हाल में हाज़िर थी रोअण लॻो। बाजारे लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वॾे पाबो मंझां फरमायाऊंसि, अबू हुरैरा छो थो रोईं? रोअंदे अर्ज़ु कयईं, मिठा साईं, मुंहिंजी अमड़ काफ़िरियाणी आहे। इस्लाम पाक जी दावत ॾींदो रहंदो आहियांसि ऐं हू चवंदी आहे त आउं पंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन धर्म न छॾींदसि। क़िबला साईं, पर अॼु जो इस्लाम जी दावत ॾिनीमांसि, इस्लाम पाक जी दावत ॾिनीमांसि त कावड़जी पई ऐं इस्लाम पाक ऐं साईं जन जे बारे में गुथा अल्फाज़ ऐं बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाया अथई। उन करे ॾुख मंझां रोआं थो। जेकॾहिं क़िबला साईं जो ख़ौफ़ न हुजे हा त जेकर मारे छॾियांसि हा। सो क़िबला साईं अॼु दुआ घुरो त अबू हुरैरे जी माउ मरे। हबीबन हथड़ा खणी दुआ घुरी, अल्लाहुम्मा एहदे उम्मे अबा हुरैरत, ए अल्लाह करीम अबू हुरैरे जी माउ खे हिदायत अता फ़रमाए। अबू हुरैरो मुंहिंजे महबूबन जी इहा दुआ ॿुधी ख़ुशि थी घर पहुतो त अंदरां दरवाज़ो बंदि हो। खड़काइण ते अंदरां आवाज़ आयो, अबू हुरैरो आहीं? चयईं, हा अम्मा। चयईं, हिते बीह, ऐं तड़ करे वठां। माई साहिबा तड़ करे कपिड़ा पाए साफ़ थी दरवाज़ो खोले चयो, अबू हुरैरा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। अबू हुरैरा ख़ुशी मंझां वरी रोअण लॻो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत मुबारक में अची पहुतो ऐं हुज़ूर में बि रोअण लॻो। पाण सगोरन फरमायो, अबू हुरैरा वरी छो थो रोईं? अर्ज़ु कयईं, क़िबला साईं, हाणे ख़ुशी मां थो रोआं ऐं अव्हां जी दुआ सां मुंहिंजी अमड़ मुस्लमान थी आहे। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। त मुंहिंजा साईं ही मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ मुबारक जो असर मुबारक आहे ऐं ही साहबा किराम जो ईमान आहे जो महबूब हथड़ा खणनि त उन्हनि खे पक थी वञे त दुआ क़बूल थी वई ऐं यकीनन ईअं ई थिए थो। हज़रत अबू हुरैरे रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं पाण सुहारन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुबारक में अर्ज़ु कयो, क़िबला साईं, मूंखे वेसारो घणो आहे, अव्हां जूं ॻाल्हियूं सही तरह सां यादि नथियूं रहनि। दुआ फ़रमायो त मूंखां इहा वेसर वारी जेका बीमारी आहे उहा ख़तमु थिए। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी हुनखे फरमायाऊं त पंहिंजी झोली में
रुमाल वांगुरु नंढो कपिड़ो विछाए असांजी महफ़िल में विहंदो कर। उन बाद अबू हुरैरो रज़ी अल्लाह ताला अन्हो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुबारक में ईअं ई करे वेठो जीअं मुंहिंजे महबूबन फरमायो। पाण फरमायूंसि त असांजे वेझो थी वे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ाइब मंझां 3 बुक भरे उन कपिड़े में विधाऊं ऐं फरमायूंसि हाणे कपिड़े खे हेठां झले पंहिंजे सीने याने कल्ब ते लॻाए। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो ईअं कयो। उन खां पोइ हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो कसम खणी थो ॻाल्हि करे त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन दुआ बाद मूंसां अहिड़ी त महिरबानी थी जो महबूबन जी हर ॻाल्हि जो ज़रो ज़रो मूंखे कल्ब ते अहिड़ो चिटिजी वेंदो हो जो वॾनि लिखंदड़नि असाबनि खां के अखर रहिजी वेंदा हुआ पर मूंखे हर शइ यादि थी वेंदी हुई। इहो ई महबूबन करीमन जी दुआ जो कमाल ऐं असरु आहे जो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खां सभिनी असाबनि सगोरनि खां वधीक हदीसूं रिवायत थियल आहिनि जो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खे महबूब जी दुआ सां ज़रो पुरज़ो यादि हूंदो। हिकिड़े ॾींहुं 6 ॼणा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुबारक में हाज़िर हुआ। 5 ॿिया हुआ ऐं 6 हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो। उन्हनि सभिनी खे फरमायूं त तव्हां 6 मां जेको आख़िर में मरंदो उहो काफ़र थी मरंदो ऐं जहन्नमी हूंदो ऐं आऊं ॾिसां थो त उन जो हिकु ॾंदु उहद जबल जहिड़ो हूंदो। इहा ॻाल्हि महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़बान मुबारक मां ॿुधी अबू हुरैरो ॾकी वियो ऐं पोइ सॼी हयाती बेचैन रहियो त मतां उहो मां हुजां। आख़िरकार 4 ॼणा मरी विया। बाक़ी वञी हिकु अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो ऐं ॿियो शख़्स वञी रहिया। अबू हुरैरो रज़ी अल्लाह ताला अन्हो पोइ राति ॾींहुं दुआऊं घुरंदो रहियो त या अल्लाह उन बाक़ी बचियल शख़्स खां अॻु में मूंखे मारिजांइ। छोकिरा खिल भोग मां अची खेनि चवंदा हुआ त ए अबू हुरैरा फलानो शख़्स त अॼु मरी वियो। इहो ॿुधी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो बेहोश थी किरी पवंदा हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हो जो इहो हाल ॾिसी छोकिरा चवंदा हुआ त साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, असां तव्हां सां भोग थिए कयो, फलानो त उहो अञा ज़िंदा आहे। आख़िरकार हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो जो उन शख़्स खां अॻु में विसाल थियो ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खे जन्नत जी बशारत ॾिनी हुई त ऐं उहो जेको आख़िरी शख़्स हो उन जो हाल इहो थियो जो उहो आख़िरकार ख़ारिजी टोले सां वञी मिलियो जेके हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा दुश्मन हुआ ऐं नेठि गंदो थी मोह। त मुंहिंजा साईं ही मुख़्तसर ॻाल्हि तव्हांखे ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो जी ॿुधाई। अल्लाह साईं तव्हांखे ऐं असांखे असाबनि सगोरनि सां मुहबत जी विथ अता करे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।